अस्सलामुअलैकुम नाज़रीन, आऊं आहियां कमांडो कंवर ऐं अवां ॾिसी रहिया आहियो पंहिंजो पसंदीदा न्यूज़ चैनल सचाई न्यूज़। तेल महांगो छो भला? आबादगारनि सां ज़ुल्म छो भला? महांगो छो भला? नाज़रीन, गढ़ी यासीन मां सचाई न्यूज़ जे नुमाइंदे शमीर जमाली जी रिपोर्ट अवां सां शेयर कंदा हलूं त गढ़ी यासीन प्रेस क्लब में आबादगारनि जो न्याज़ी हुकूमत ख़िलाफ़ सख़्तु एहतजाज थियो आहे। भाण पेट्रोल ऐं ॿियूं रोज़मर्रा वारियूं शयुनि जा रेट आसमान ते। आबादगार अॻवान मीर अरसला ख़ान सीलरो जी अॻवानीअ में प्रेस क्लब गढ़ी यासीन में एहतजाज। उन मौके ते आबादगार अॻवान मीर अरसला ख़ान सीलरो, खांदूरो ख़ान जाफ़री, बिलावल बिरोई, अब्दुल कादिर जाफ़री, नूर मोहम्मद दीनारी, नूरल मारफाणी, शहज़ादो रिंदो ऐं ॿियनि प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त इमरान हुकूमत आबादगारनि सां वॾो ज़ुल्म करे रही आहे। सारियुनि ऐं कणिक जा अघ तमामु घटि आहिनि। हिननि चयो त DAP बाण 7,000 रुपए खां बि मथे फ़ी बोरी मिले थी, जॾहिं त यूरिया बाण 2,000 ताईं मिली रहियो आहे, जंहिं करे आबादगारनि खे फसल मां बचति नथी थिए। हिननि वधीक चयो त न्याज़ी हुकूमत पेट्रोल डीज़ल जा रेट तमामु चोट चाढ़े छॾिया आहिनि, जंहिं सबबु ग़रीब अवाम बुखूं काटण ते मजबूर थी रहिया आहिनि। हिननि चयो त हितां जा DC शिकारपुर, असिस्टेंट कमिश्नर ऐं मुख़्तियारकार गढ़ी यासीन रेट लिस्ट ते गौर वीचार करण में मुकमल नाकाम बणियल आहिनि। हिननि चयो त हितां जा दुकानदार पंहिंजे मनपसंद रेट लॻाए तेल, गिहु, खंडु, दाल ऐं ॿियूं रोज़मर्रा वारियूं शयूं विकिरो करे रहिया आहिनि। हिननि चयो त अंधेर नगरी लॻी पई आहे, जॾहिं त राइस मिल जा मालिक फ़ी मण सुपर सारियूं 1850, अहिड़ी सारियूं 1000 खां 1100 वठी रहिया आहिनि। फ़ी मण ते 2 किलो कटवती बि करे रहिया आहिनि। असीं केतिरा ई भेरा एहतजाजी रैलियूं कढियूंसीं, पर कुझु बि खड़तेल न निकितो। हिननि वधीक दाईंदे चयो त हिन साल जे पाणी बि देरि सां अचण करे हितां जा फसल तमामु घटि थिया आहिनि। सवे एकड़ ज़मीन गैराबाद लॻियूं पियूं आहिनि, शाखुनि जूं खाटियूं कोन थियूं थियनि, जंहिं सबबु आबादगार हारी पोरे त वॾी तकलीफ़ में आहिनि। हिननि घुर कई त आबादगारनि सां हथरादू ज़ुल्म बंदि करे आबादगारनि ऐं उन्हनि जे बचड़नि खे जीअण जो हक़ु न खसियो वञे ऐं ख़ुदकशियूं करण ते मजबूर न कयो वञे। ॿियो त साड़ियुनि जे लाइ बि साड़ियुनि जा रेट सही न आहिनि। हिन वक़्तु एरी 6 खे 1200-1100 में खणनि था ऐं सुपर जेको 3000 हलंदो उहो हिन वक़्तु 13-1400 में नीलाम थिए थो। असां इहो घुर कयूं था त साड़ियुनि जो सही कयूं था सिर्फ़ु महांगाई जे ख़िलाफ़ु। जेका महांगाई हिननि बंदि करायो आहे डीज़ल, हाणे त असां न हरकाए सघंदासीं न कणिक पोखे सघंदासीं। जेका डीज़ल जी रेट आहे उहा असांजे पोच में चढ़ियल आहे ऐं जेका भाण जी रेट आहे उहा बि असांजे पोच को चढ़ियल आहे। असां बिल्कुलु कणिक न खाए सघंदासीं। जेको बि आबादगार आहे, मां त सम्झां थो कोई बि न करे सघंदो, छो त 7,000 रुपया बोरी हले थो, ॾींहों ॾींहुं 200 रुपया चढ़ंदो थो वञे, कोई पुछण वारो कोन्हे। अलाए ख़बर न आहे त गवर्नमेंट आहे अलाए हुकूमत हुजे ज़ुल्म कंदी थी अचे। हिन वक़्तु तेल महांगो छा थियो आहे? DAP 7,000 रुपया बोरी थी वई आहे, यूरिया 2,000 ते पहुतो आहे। ऐं जॾहिं असां कणिक जी पोखी कंदासीं त इहा 7,000 वारी 8-9,000 में असांखे मिलंदी ऐं जेकी असांखे यूरिया 2,000 हाणे इहा 2500 में मिलंदी। हुकूमत सिंध हुजे या मरकज़ जी हुकूमत हुजे, प्राइस कंट्रोल तो उन्होंने। नाजरीन, मज़ीद खबरें और अपडेट्स के लिए देखते रहिए सच्चाई न्यूज़। आप हमारी खबरें किसी भी वक्त YouTube, ट्विटर और फेसबुक पेज पर सच्चाई न्यूज़ स्पेल है SACHAI स्पेस NEWS लिखने के बाद सर्च करके देख सकते हैं।